मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समातला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हज्जाज बिन यूसुफ मुसलमान जो हिकिड़ो बादशाह आहे ऐं तारीख़ जे अंदरि आयो त यानी बादशाह आहे पर तमामु ज़ालिम बादशाह हुयो हज्जाज बिन यूसुफ। उन तमामु जेको आहे आलमनि खे बि क़तल कराए छॾियो हुयो कंहिं ज़माने में, यानी जल्दबाज़ तमामु घणो हुयो। जल्दबाज़ हुयो मुसलमान पर जल्दबाज़ इंतिहा दर्जे जो हूंदो हुयो। हाणे करे हिकु आलमनि जे टोले खे घुराई, उन्हनि सां जेको आहे हज्जाज बिन यूसुफ मुक़ाबिलो न पियो करे सघे, उन्हनि सां बिल्कुलु मुक़ाबिलो न पियो करे सघे। हिन पखे खे थोरो साईं तेज़ थींदो थोरो कयोसि। उन्हनि सां मुक़ाबिलो हज्जाज बिन यूसुफ न पियो करे सघे त हज्जाज बिन यूसुफ चयो त हाणे इन सां मां हमिलो नेट कयां कीअं। पोइ उन्हनि खे 70 या अहिड़ी तरह 70 या 60 जेको आलिम हुया उन्हनि खे चई मां तव्हांजी दावत थो कयां, तव्हां मुंहिंजी दावत ते अचो। त हज्जाज बिन यूसुफ उन्हनि जी दावत ते उहे 70 आलिम आया। उन्हनि चयो यार लॻे थो हज्जाज बिन यूसुफ हाणे सिधो थी वियो आहे, जेको दावत करे थो यानी ईअं सम्झो ख़ैर ख़्वाही कंदो न हाणे त। पोइ हाणे करे हज्जाज बिन यूसुफ उन्हनि 70 आलिम खे हराम खाराए छॾियो। ॾिसो हराम जो असरु हूंदो आहे, दुआ क़बूल नाहे थींदी हराम जो। पोइ 70 जेके आलिम हुया न उहे अहिड़ा आलिम हुया जंहिंजी दुआ घुरनि फौरी तौरु क़बूल। त हज्जाज बिन यूसुफ उन्हनि खे घुराए करे ऐं 70 खे ई हराम खाराए छॾियो। जिन जो खाराईंदे हिन खां बाद में हाणे हज्जाज बिन यूसुफ मानी खाई करे पोइ हाणे छा कंदा, काफ़ी टाइम गुज़री वियो। हज्जाज बिन यूसुफ चयो मां तव्हांखे कुटाईंदुमि, मां तव्हांखे माराईंदुमि। त उन्हनि जो तव्हांखे ख़बर न आहे त पहिरियों बि असांजे मारण जो तूं इरादो कयो, असां तो कईसीं बददुआ। हज्जाज बिन यूसुफ खे चयूं बददुआ कईसीं, उन बददुआ तोखे असरु ॾेखारियो न ॾेखारियो। त आलमनि चयो हाणे बि असां उहा तोखे बददुआ कंदासीं। त हज्जाज बिन यूसुफ जो हाणे तव्हांखे मोकल आहे, हाणे तव्हां बददुआ करे ॾेखारियो। अची करे साईं मौलवी साहब आलिम अची करे दुआ घुरियूं, आमीन चवनि दुआ क़बूल थिए ई न। ॿी दुआ घुरी करे आमीन चवनि, दुआ क़बूल थिए ई न। हाणे करे उन्हनि खे पूरो कराए छॾी, माराए छॾियईं। एतिरो यानी ज़ालिम बादशाह हुयो। हाणे इन वाक़े मां मालूम थिए थो हराम खाइण खां बाद में चङे भले दीनदार जी बि दुआ क़बूल न थींदी। हराम खाइण खां, हराम खाओ दुआ क़बूल न थींदी। दुआ क़बूल थियण जा कोई रीज़न आहिनि। अहिड़ी तरह हज्जाज बिन यूसुफ हिकिड़े दफ़े उमिरि ते वियो, उमिरि ते तवाफ़ पियो करे, उते ॾिठईं हिकिड़े नाबीन खे ॾिठईं चकर लॻाए पियो। परे करे ॾिठईं नाबीन हे हरम जे साम्हूं रोए छाजे खां थो। अच्छा रोए न पियो, साम्हूं ईअं ई बसि दुआ घुरे पियो। ॾिठईं काफ़ी टाइम खां वठी करे उहो नाबीन दुआ पियो करे। हज्जाज बिन यूसुफ पंहिंजो तवाफ़ जेको आहे कंदे 2-3 चकर रहियल हुया। अची पुछिया कंहिं चए अड़े अंदा यकी ताईं तूं हिते बीठो आहे भला छाजे खां। चए आयो आहियां हिते नाबीन ऐं अखियूं वठणु आयो आहियां। त हज्जाज बिन यूसुफ चयो अच्छा केतिरो टाइम थियो। चए हेतिरो टाइम थियो आहे, यानी महीनो खनि ॿुधाईंसि। चए अखियूं न मिलियूं अञा ताईं। चए अञा ताईं अखियूं न मिलियूं। चए हज्जाज बिन यूसुफ जे बारे में ॿुधो थी न ॿुधो थी। चए साईं ॿुधो आहे, वॾो ज़ालिम बादशाह आहे ऐं माण्हुनि खे तकड़ में जेको आहे माराए बि छॾींदो आहे अगरि कावर लॻे त। चए थो ख़बर पवे त उहो हज्जाज बिन यूसुफ मां आहियां। हाणे हे तवाफ़ मां हिते पूरो थो कयां, 2-3 चकर रहियल आहिनि। मोटी अचां थो, अगरि अखियूं तुंहिंजियूं न आहिनि थियल त पोइ तुंहिंजो सर कलम आहे, तुंहिंजो सर वियो। नाबीन खे फिफड़ी लॻी पिण हे अखियूं वठणु आयुमि, हाणे त जेकी मुंडी थी वञे सर थो वञे। अची बि नाबीन रोअणु शुरू कयो, इंतिहाई दर्जे जो नाबीन जेको रुनो, रोई जॾहिं हज्जाज बिन यूसुफ जो आख़िरी तवाफ़ पूरो थियो ऐं उमिरि जा अहकाम पूरा अची करे पुछिया कईं अड़े नाबीन ॿुधा अखियूं थियूं न। नाबीन जो साईं बिल्कुलु अखियूं थी वियूं आहिनि। नाबीन खे चई यकी ताईं मिड़ छा थो करे, दिलि सां दुआ ई नथो करे। चए असली जेको दुआ इन हालत इन कैटेगरी में घुरबी आहे। त हक़ीक़त में असां बि जेकी दुआ घुरंदो उहा मिड़ आहे, या अलाह हे कमु कंदे, या अलाह हे कमु थींदो न थींदो, या अलाह हे कमु थींदो न थींदो। असली जेकी दुआ आहे उहा सीरियस थी करे अलाह सां घुरो, अलाह ताला यकीन तौर ते क़बूल कंदो। जीअं हज्जाज बिन यूसुफ जे ज़माने में अलाह ताला नाबीन खे अखियूं ॾेई छॾियूं। ॾिसो इहा आहे फ़िकिर, इहा छा आहे, इहा आहे फ़िकिर जेकॾहिं असां मुस्लमान कंदासीं अलाह ताला असांजूं दुआऊं क़बूल कंदो। दुआ क़बूल जे लाइ हलाल जो ॾियणु ज़रूरी आहे।